सखी गुलाम शाह जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॻोठ शेरकोट, टींडा ऐं माड़ी ऐं ॻोठ दिलमुराद लोअर समेत काफ़ी ॻोठनि में सुबुह सवेर माकड़ जा कटक लही पिया, जिन जे करे आबादगार सख़्त परेशान आहिनि। आबादगार मुख़्तलिफ़ हीलनि वसीलनि सां माकड़ खे भॼाइण जूं कोशिशूं करे रहिया आहिनि। आबादगारनि जो चवणु आहे त लखनि जे तादाद में लथल माकड़ कणिक, बुरशनि ऐं लूसण खे तबाह करे छॾियो आहे। हिननि ज़िले इंतिज़ामिया खे अपील कई आहे त माकड़ मार स्प्रे करे माकड़ खे ख़तमु कराए असां मां बेचैनी दूर कई वञे।